नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त नगर पार्कर में बेदर्दी से क़त्ल थियल नौजवान हरेश कोहली जो पी SSP ऑफिस पहुची इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ एहतजाज कयो। मक़तूल जे पीउ धनो उर्फ़ खटियो कोहली पारां SSP वटि SHO अनिल जुम्मन कोरी मथां असल जवाबदार खे बचाइण जा इल्ज़ाम। पुलिस असल जवाबदार खे बचाइण जे लाइ जांच जो दायरो महदूद कयो। मुंहिंजे पुट खे क़त्ल करण बाद लाश रोड भरिसां उछलायो वियो, पर जिते क़त्ल कयो वियो इहो हंधु ज़ाहिर नथो कयो वञे। हिन चयो त क़त्ल में गिरफ़्तार ॿिनि जवाबदारनि सां गॾु वधीक जवाबदार मुलविस आहिनि, जंहिंखे पुलिस बचाए रही है। जवाबदारनि खां पुलिस मुकमल जांच करण खां सवाइ जुडिशनल कस्टडी करे छॾियो आहे। क़त्ल केस जी कंहिं ईमानदार पुलिस ऑफिसर खां शफ़ाफ़ जांच कराई वञे। मक़तूल जो पीउ धनो उर्फ़ कटियो कोहली जो SSP थरपारकर सरदार हुसैन न्याज़ी ऐं साफ़िन आॾो दाहूं कयूं आहिनि। SSP मामले जो नोटिस वठंदे क़त्ल केस जी ॿीहर जांच जो यकीन ॾियारे छॾियो। क़त्ल केस जी री इंक्वायरी लाइ DIG खे ख़त लिखियो वेंदो, जांच कराई वेंदी, इंसाफ़ कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।